नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। टिंडोला यार मां पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। समाजी अफ़गान रियाज़ हिंगरो हमीन सिंधी ऐं कामरेड भूरे चयो आहे त असां ॼाणूं था त पाकिस्तान खे कीअं बचाइणो आहे। अॼोकी रैली साबित करे छॾियो आहे त पाकिस्तानी अवाम ऐं पाकिस्तान जी फ़ौज हिकु ॿिए ते आहिनि। डॉक्टर पीरताज शाह जिलानी जी क़यादत में पाकिस्तान दुश्मननि खे ॿुधाइणु चाहियूं था त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं दिल्ली ते पाकिस्तान जो झंडो लहरायो वेंदो। दुश्मननि जी साज़िश खे नाकाम बणाइण लाइ असीं सोल सोसाइटी ई काफ़ी आहियूं। कामरेड भूरे वधीक चयो आहे त असां सिंध जा सूरमा पुट आहियूं। सिंध जी अवाम मोदी जे मुंहं ते चमाट वाहे कढी आहे। आलमी दुनिया ॾिसे त मोदी मरदूद पाकिस्तानी अवाम में नफ़रतूं पखेड़ण जी साज़िशूं करे रहियो आहे। असां पाकिस्तानी अवाम ऐं हथियारबंद फ़ौज हिकु आहियूं ऐं हिकु ई रहंदासीं। अचो त वधीक ॾिसूं था इन रिपोर्ट में। टंडोला यार अॼु इंतहाई झूमी उथियो आहे पाकिस्तान जी मोहबत जे हवाले सां। अॼु साईं पीरताज जिलानी साहब जी सरपरस्ती में टंडोला यार सिविल सोसाइटी बाशऊर अवाम गॾिजी जेको पाकिस्तान मोहब वतनी जो सबूत ॾिनो आहे ऐं मोदी सरकार के मोदी के जवाब ॾिनो आहे मुंहं ते चमाट हणी त असां गैरतमंद सिंध जा पुट पाकिस्तान जा पुट ज़िंदा आहियूं ऐं जेसीं ताईं असांजे जिस्म में रक्त जो हिकु पुड़ो आहे असां पाकिस्तान जो दिफ़ा कंदा रहंदासीं ऐं असां बिल्कुलु तोसां जंग करण जे लाइ तयारु आहियूं। असांजा गैरतमंद पुट अॼु रोडनि ते निकिरी रैली कढी, शानदार रैली कढी, मोहबत जो सबूत ॾिनो आहे। असां पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान की सरजमीन के लिए हमेशा काविशूं कंदा रहंदासीं, कोशिशूं कंदा रहंदासीं, विढ़ंदा रहंदासीं। ही रैली, ही शानदार रैली साईं पीरताज जिलानी की सरपरस्ती में निकती है ऐं असां उनखे ख़राज तहसीन पेश करियूं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु जेका ही रैली डॉक्टर पीरताज जिलानी साहब जी सरपरस्ती में निकती है टंडोला यार में ऐं असां डॉक्टर पीरताज जिलानी सां कदम कदम सां गॾु आहियूं ऐं जेको बि असांजी पाक सरजमीन पाकिस्तान असांजे मुल्क के खिलाफ़ का ज़री साज़िश बि कंदो उहा असीं कतई बर्दाश्त न कंदासीं। असां सिविल सोसाइटी जा माण्हू असां सभु पाकिस्तान सां गॾु आहियूं। पाकिस्तान जे लाइ असां पंहिंजी जान बि कुर्बान करे सघूं था। पाकिस्तान जे लाइ असां हर घड़ी हर वक़्तु पंहिंजो माल ऐं जान जी परवाह न कंदे असां पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। ऐं मोदी साहब तव्हां जेके ही बको पिया इहो असां तव्हांखे बिल्कुलु जवाबु ॾींदासीं ऐं ही अॼोकी अवाम जेका असां सां गॾु आहे इहो तव्हांखे हिकु सबूत आहे त असां नौजवान पाकिस्तान जा पुट आहियूं ऐं असां हिमत रखूं था। पाकिस्तान जिंदाबाद।